हिनमहिल मां हीअ कूड़ी चेंज कंदमि। सुगंध वठी आई आहे, सुगंध जा प्लांट्स आहिनि। हीअ सफ़ा भुरे थी, त हिन प्लांट्स जी मूंखे कूड़ी चेंज करणी आहे ऐं हिन थोरी वॾी कूड़ी में हणणी आहे। हुनखां अलावा एक्स्ट्रा मिटी हिते पियल आहे, हितां खणंदमि। इहे टूल्स अथसि, इहे टूल्स यूज़ कंदमि ऐं चेंज कंदमि प्लांट खे नई कुंडीअ में। सो इहे मां कुंडी मटाए छॾी ऐं हिन में पाणी बि ॾिनो अथमांसि। ऐं हिकिड़ी ॿी तव्हांखे हिते मां शइ ॾेखारियां मज़ेदार। अलाह जो शान, अलाह जी कुदरत आहे। त हीअ भिति में नंढी प्लांट्स फुटा आहिनि। आहे न हैरत जी ॻाल्हि। हालांकि हैदराबाद में ऐं कराची में असां ॾिसंदा आहियूं इहा इलाही हूंदा आहिनि। हे त अॼु वठी आया आहिनि सॼा राबेल जा मोतियो। ॿियो बि मां तव्हांखे ॾेखारियां हिते। हे सभु जेके आहिनि भित में फुटल आहिनि, ज़मीन में कुझु बि न आहे। हिते हिकिड़ो ही नंढो हिते। सो इहा अलाह जी कुदरत। हे मां हिननि जा पथर ॾिठा, हिन करे मूंखे ॾाढा वणिया, त अॼु अहिड़ा ई सेम मां बि वठी आयमि। कलर्स इहे 3 अवेलेबल आहिनि। असां हिते आया आहियूं, हिकिड़ी बेकरी आहे जंहिंजो नालो आहे गो फ्लोर। हिन जी ओनर जेका आहे उहा मुख़्तलिफ़ मायुनि खे जेका रोज़गार थी ॾिए, उन्हनि सां घर ते कमु कराए थी, या जेके वर्कर रखियूं अथई उहे बि मायूं रखियूं अथई, त जीअं बेरोज़गार मायुनि खे कमु मिले। कुझु अहिड़े ई क़िस्म जो, वधीक डिटेल मूंखे यादि न आहे। सुगंध मूंखे ॿुधायो सभु कुझु, पर मूंखे यादि न रहियो आहे। सो हिकिड़े सुठे पर्पज़ जे लाइ हिन इहो खोलियो आहे। सो तव्हां ॾिसो त ॿाहिरि वेहण जो इंतज़ामु केॾो सुठो आहे। मूंखे एतिरो त हद खां वधीक इहे सभु कुझु वणियो आहे सीन, जो मां सोचियमि त हिनखे ज़रूरु हिनजी वीडियो ठाहे वठां ऐं मां तव्हां सां शेयर कयां। हिते हिकिड़ी बुटीक टाइप हैंडीक्राफ्ट जो बि शॉप आहे। मे बी इहो बि हिन जो हिसो ई हुजे, इहो मां कंफर्म कयां थी। सो हीउ ॾाढो ख़ूबसूरत व्यू आहे। हिन जो गेट आहे, हितां असां अंदरि आया आहियूं। ऐं हिन जो बोर्ड मां रिकॉर्ड कयां, तव्हांखे ॾेखारियां। हीअ सो ॾाढे सुठे मक़सद जे लाइ हिन खोलियो आहे। ऐं हीअ ॾिसो, हिन में ही बिजली जा बल्ब ॿरंदा। ज़बरदस्त आइडिया। सो बहरहाल मूंखे ॾाढो सीन सुठो लॻो। हे एंटर ईअं थींदासीं, फर्श ॾिसो, हे व्यू ॾिसो, इलाही सारा स्नैक प्लांट्स गॾु, बहितरीन। बेकरी जे ॿाहिरां ही कुझु लॻल आहे। ओवरऑल ज़बरदस्त। असां हिन बुटीक जे अंदरि अची विया आहियूं ऐं हीअ बुटीक बि उन ई साॻी पर्पज़ में कमु करे रही आहे। मुख़्तलिफ़ मायुनि खां शयूं ठाराए करे सेल करणु ऐं हुननि खे रोज़गार ॾियणु। ॾाढो ज़बरदस्त कमु थियल आहे हर शइ जो। सभु हैंडमेड शयूं आहिनि। अच्छा, यहाँ पे ये जो चीज़ें हैं ये कौन बना रहा है? मैम ये मुख्तलिफ विलेज से बनवाते हैं। ये जो कढ़ाई है ना, ये स्वाति कढ़ाई है। हरिपुर आपकी वीडियो बना सकती हूँ? नहीं, अच्छा ठीक है, आप मुझे बता दें। ठीक है, हाँ। तो ये पाकिस्तान के मुख्तलिफ हिस्सों से आती हैं ख़ास तौर पे। अच्छा, खास तौर पे ये हमारे पास फुलकारी है ना, ये जिसकी जो हरिपुर हज़ारा से आती हरिपुर हज़ारा से। ये वाले जो लगे हुए। हाँ जी, ये स्वाति कढ़ाई है ना। हाँ जी, बहुत खूबसूरत, बहुत मेहनत का काम है और चलाने वालों को सलाम है। गंदे कुर्तो इसके ज़बरदस्त है। I am thinking next time I am getting these for everybody. हाँ, ये तो इसमें स्पेशली दिल में लही गया। बड़े ये अनस्टिच है, ये वेजिटेबल डाई कर। हाँ जी, ये बिरछा से आते हैं सिंध से। ज़बरदस्त। ये खान से भी बन के आते हैं। ये बिरछा वाले ये हैं। हाँ, हे तहड़ा सा पाई चुका हूँ, है ना, ब्लॉक प्रिंट वाला जो असां इलाही दफ़ा अहिड़ा वरिता आहिनि। ज़बरदस्त। ये सब पाकिस्तान के नाम से ये एक एनजीओ है। सचिन बहुत सारे डिटेल में लिखा हुआ है। सिर्फ शॉप तो एक ही है। नहीं प्रेजेंट यानी कि जहाँ ये एनजीओ ऑपरेट करता है। लेकिन सर सिंध से है, सिक्कर में है, फिर उस बात में हरिपुर हज़ारा में ऑफिस भी उधर है।
ज़बरदस्त, ॾाढी सुठी शयूं, ॾाढी महिनत जो कमाल आहे। मुंहिंजे देश जा हुनरमंद माण्हू ॾाढियूं सुहिणियूं शयूं आहिनि माशाअल्लाह। ये चांदी है, हे सभु हैंडमेड ये चांदी है। चांदी जी ज्वेलरी, वाह। ये मूंखे इलाही मज़ो आयो ॾिसी। अच्छा मां हिते बुटीक में पहिरीं न आई आहियां, जॾहिं पहले आया थे ना बुटीक बंद हुई। मूंखे त हिननि कुर्तनि चरियो करे छॾियो। मूंखे बि हिन कुर्तनि शुरू करे छॾियो ऐं ख़ासि अच्छा, सबा पाकिस्तान, हाँ इहो NGO हा जीवो ये सेखारींदा बि उहो था कमु कराइनि। अल्लाह सुगन, वाह वाह अम्मा, हे मूंखे वणियो। हिन प्राइस छा आहे? 4000 बाबा हक़ आहे। हिकु हिकु जेको आहे न टाको लॻियल हे भर्त ईअं आहे जीअं क्रॉस स्टिच ते असां ॻणे भरींदा आहियूं न खाना, हे तंदू ॻणे भरबो आहे। बहितरीन बहितरीन माशाअल्लाह, वंडरफुल डिस्प्ले बि इलाही सुठो कयो अथऊं, कलर। तमामु तमामु ख़ूबसूरत। भाभी खे अगले दफ़े हितां कुझु वठी ॾींदा। उनखे वणंदियूं आहिनि अहिड़ी शयूं? अलाए वणंदी त अलाए न, मूंखे वणंदी मां वठी ॾींदी। हा सही आहे, These are very pretty. ज़बरदस्त। ऐं सॼियूं पटियूं बि अवेलेबल आहिनि सुगन। जी मां हे ॾिस हैंडमेड पटियूं, मोतियुनि जूं किनारियूं ॾिसनि केॾियूं सुहिणियूं। गले में पाइंदा आहिनि। अच्छा They are hard. अच्छा, वाह वाह। ये है कितने का? ये इन पे टैग पे लगी हुई प्राइस लिखी हुई है, 150 का भी है, 180 का भी है। हे पर्स ॾिसो, पोटली केॾी प्यारी आहे। I'm going to get one. Just for the sake of getting. Quilts भी तो है। रेलियूं सलाम आहे हुनरमंद हथनि खे जिन इहे कम कया आहिनि। सुगंध हिन पाउच जी त पढ़जांइ प्राइस। हाँ लिखल कौन का? ॾाढो सुहिणो। इस पर प्राइस नहीं लिखी हुई है। हिननि असांखे इलाही सारा कढी ॾेखारिया आहिनि, पर हे ॿाहिरि पियो त मूंखे इहो ई थो वणे त मां हे ई वठंदमि। अच्छा ये मैं ले रही हूँ। हाँ अम्मा हाँ हाँ, कहिड़ो चओ था? मां हो वारो प्लीज़ ये मुझे दे दे। सो मां हे पाउच वरितो। ॿ सबब हुया। हिकु त मूंखे ॾाढो पियो वणे, ॿियो हमेशह मां अहिड़े क़िस्म जे कम खे सपोर्ट करणु चाहींदी आहियां। मां ज़रूरु जेतिरी मूं वटि गुंजाइश हूंदी आहे मां हथ जे हुनर जूं शयूं ज़रूरु वठंदी आहियां, छो त असांजो फ़र्ज़ु आहे त असां इहो सभु कुझु कयूं। ऐं सुराण हिते कुझु नथी खाए, मुंहिंजे लाइ चांहि आई आहे, हे पंहिंजो नाश्तो था कनि, सो असां इंजॉय था कयूं। हिते आया हूँ दारोगा मार्केट, कंटेनर मार्केट आहे। हे था नहीं, मैं तस्वीर बना रही हूँ। क्यों? हमने लिख के लगाया। अच्छा जी, ठीक है ओके, थैंक यू। असां कंटेनर मार्केट मां थी मां ढेर सारा पॉट्स वरिता आहिनि। मां एॾी ख़ुशि आहियां जंहिंजी ॿुधल आहे। ऐं हाणे असां हिते आया आहियूं KFC, ध्यानु झोले कंदासीं, मिड़ई थोरो हल्को फुल्को खाईंदासीं, पोइ अॻियां असां वेंदासीं वाइका पोइ ॾिसूं त उते असां छा रिकॉर्ड करे सघूं, छा त भरे सघूं। सो सुराण जे भरिसां वेठी आहे, सुराण वेठी आहे ऐं सुगंध जेका आहे उहा वेठी भरी, छो त कंहिं महिल मुंहिंजी बि दिलि चए थी मां बि अचां। हे असां हिते आया आहियूं पाकिस्तान हैंडीक्राफ्ट्स, पंजाब स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन, गवर्नमेंट ऑफ पंजाब। त हितां जी शॉपिंग बि कई आहे असां। हे सॼो हथ जो कमु आहे, छा त आलीशान पीसिस आहिनि। सो हाणे हलूं था अंदरि ऐं मां तव्हांखे थोरो विज़िट करायां थी। मां अंदरि सॼो घुमी आई आहियां ऐं ॿाहिरां मां हिन लाइ भरियमि त जीअं मां तव्हां सां शेयर करे सघां। हे सभु हथ जूं ठहियल शयूं आहिनि, हैंडमेड कारपेट्स, टोटल ओवरऑल ज्वेलरी चांदी जी, ऐं सॼो फर्नीचर काठ जो, मेटल जो सामान। मैडम और कोई चीज़ करनी है? नहीं जी, थैंक यू, बस टोटल कर दें आप। ये फ्रिज मैग्नेट्स आहिनि जेके मां कुझु वठी चुकी आहियां, तव्हां सां शेयर कंदमि इंशाल्लाह। वॾी वॾी शयूं, हैवी शयूं, हल्कियूं शयूं, हे लेदर। सो मां ईअं बसि हिकिड़ो रैंडम तव्हांखे विज़िट करायां थी। सॼी मुल्तान जी पॉटरी आहे हिते, ऐं मां त एॾी शयूं वठी छॾियूं जो हाणे मां हिननि ॾिसां बि नथी, हद हूंदी आहे हर शइ जी का।
बहितरीन सामान ऐं हिते कपिड़ा वग़ैरह थांव ज्वेलरी बास्केटरी ऐं इहे फर्नीचर ट्रॉलीज़ हिते बि ब्लू पॉटरी अॻियां कार्पेट्स आहिनि बैग्स कुशन कवर्स टी कोज़ीज़ चेन्स फर्नीचर वरी हे हाथी ॾंद जूं शयूं हे गुॾियूं असांजूं ट्रेडिशनल मथे लैम्प्स डिफरेंट मटीरियल्स मां ठहियल हिते सॼो वुड वर्क आहे हा अचां थी मां बसि थी वियो हा ठीकु आहे ऐं हिते जेको आहे मार्बल आहे सॼो ऐं वुड जा बॉक्सिस आहिनि हीअ त शइ एॾी कहर जी आहे जो बसि छा कयां क़ीमतूं जेतिरियूं बि अथनि न उहो उन्हनि जो हक़ु आहे छो त हिन में काई बि जेका आहे उहो एक्स्ट्रा न आहे असांजे जेतिरो कमु आहे जेतिरी महिनत आहे जेको मटीरियल आहे उन हिसाब सां बेस्ट आहे सो हलूं था हाणे ॿिए पासे ही मेटल ॾिसो केॾा वॾा वॾा थांवनि में हिकिड़ी प्लेट्स बि पयल आहे सो हुन दुकान तां मोकिलाए त मां कुझु शॉपिंग कई आहे जेका मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि थैंक यू सो मच भाई बहुत शुक्रिया आपका बहुत शुक्रिया हे हिते ॿियो हैंडीक्राफ्ट जो शॉप आहे उन जे ई भरिसां जेको गवर्नमेंट जो पंजाब गवर्नमेंट जो उन भरिसां ॿियो शॉप आहे अलाह बसि छा ॻाल्हि कजे अलाए छा थो थिए मूंखे त छा वठी ॾिसणा हे वठी छॾियो रिक्शा हे बि वठी छॾिया आहिनि तंहिंजे करे तव्हां ॿियो कुझु न वठियासीं होॾे गुंडो पियो आहे वहाँ जो फर्नीचर आहे ज़बरदस्त फर्नीचर आहे मेटल जो कमु वुड वर्क ये नंढा नंढा त हाँ हे शिप त ॾिसो ख़ुदाया हे शिप ॾिसो चढ़ी बि सफ़र कजेसि मेटल जा वॾा वॾा आहिनि कार्स कबट हाँ हे असां अक्सर वीडियोज़ में ॾिसण सुना खोलेसि त हे असां वीडियोज़ में ॾिसंदा आहियूं अॼु असां सच में हिकिड़ी बॉटल ॾिठी आहे वुडन जेको कबट आहे पूरो टेबलूं प्लेटर्स थोरो हिकिड़ो स्क्वायर प्लेटर मां वटि तक़रीबन आहे प्रिज़र्व थियल स्टफ पखी बत्तियूं अश थी कयां अश ये सॼो मेटल जो कमु जेको आहे एॾो बेहतरीन माशाल्लाह और ये लड़ियाँ कैसे दे रहे हैं जो हाँ भाई ये जो लड़ियाँ लगी हुई हैं ये कैसे दे रहे हैं लड़ी हाँ ये 350 रुपये अच्छा छोटी बड़ी का फ़र्क है या एक जैसी है ये बड़ा साइज है अच्छा ये ये 400 रुपये अच्छा ठीक और ये कितने का देंगे ब्लू नहीं मैं इसकी मटकी की बात करी बट हाँ ये वाला 350 अच्छा इतनी गुंजाइश नहीं होती है हाँ बड़ा अमाउंट होगा ना उसमें इंसान का अच्छा ज्वेलरी का मटेरियल कौन सा है ये वो अफगान ज्वेलरी कहते हैं तो ये बंद कर यार अफगान ज्वेलरी तो ये पैंटन है गले में डालने नहीं इसका मटेरियल क्या चांदी है नहीं गिल्ड है जर्मन से जर्मन से ये देखिए मेरे पास बिल्कुल सफाया है रूबी है एमरिड है ये लेपस में है बहुत शुक्रिया ये वाइन बार है This is something that I'd like to have a What? केड़ो हाँ, ये शिप्स से दिस they're very pretty. हाँ I like this table. हाँ टेबल जबरदस्त है This is चेयर like- जबरदस्त This है was around 50,000. I don't know. The prices must have gone up by now. थोड़ा मां अॻियां ॾिसी अचां जी इसकी कीमत हे केॾी ज़बरदस्त आहे विंडो न हाँ मां सभु था वणनि मूंखे हाँ तो ये कुर्सी है ये देखो कुर्सी के बगैर कोई कुर्सी के बगैर सुगंधी हिनखे 350 त ॾेसि सॼो मार्बल जो कमु आहे हिते फर्नीचर त अहिड़ो गज़ब जो आहे जो छा ॻाल्हि कजे महांगो आहे त हिननि जो हक़ु आहे सिक्का बि पिया अथनि पुराणा डिफरेंट ज़माननि जा कॉइन्स फॉर सेल उफ ख़ुदाया छा ॾिसजे माना हद है हद हिते सॼो कपिड़ो रग्स इहे फरासियूं कुशन कवर्स अहिड़े टाइप जो सामान आहे मैट्स शॉल्स
वाह वाह, ऐं हिते नंढो नंढो वुडवर्क। हाँ हाँ जी, छा? हाँ मां, सब कुछ वाह वाह। ज़बरदस्त। आउल भी पियो आहे, आउल गुड बाय। जी जी।